नाज़रीन, रोड़ी वेझो जहांगीरो थाणे जी इमारत ज़बून हाल बणिजी वई आहे। डप सबब पुलिस इंतजामिया वणनि हेठियां वेही कम करण ते मजबूर आहिनि। उन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे करीम बख्श जतोई। जी करीम बख्श। जी नाज़रीन, इन वक्त असां मौजूद आहियूं रोड़ी वेझो झांगड़े थाणे ते, जिते मोहतरमा जी पहिरीं जेको हुकूमत में 1994 ही जेको झांगड़ो थाणो जेको क़ाइमु थियो। झांगड़े थाणे जेको कच्चे जा मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा हिन खे लॻनि था, तमामु जेको झांगड़ो थाणो जेको आहे न बचार बंद जे क़रीब आहे, तमामु जेको ख़तरनाक वारे इलाइक़े में आहे। हिन वक़्तु झांगड़ो थाणो आहे ऐं रहण जे क़ाबिल न रहियो आहे, छाकाणि त उनजो समूरो जेको झांगड़ो थाणो आहे पूरो उनमें DSP बि रहंदो आहे, DSP मंडेदेरो। उहो मुकमल तौर ते ये जेकी बिल्डिंग आहे उहा ज़बून थी आहे। जेकॾहिं कोई ख़तरनाक कोई कैदी वठनि था त SHO साहब तोड़े DSP साहब तमामु जेको आहे मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, छाकाणि त उहो जेकॾहिं रूपो छा या धाड़ेल कोई पकड़नि था, क़ाबिल ई न रहियो आहे। हिन वक़्तु बि तव्हां ॾिसी पिया सघो, असां एक्सक्लूसिव फुटेज जे ज़रिए तव्हांखे ॾेखारींदा रहियासीं। चारो तरफ़ जेको आहे हे झांगड़ो थाणो जेको आहे ज़बून थी वियो आहे। नफ़री आहे, उहा नफ़री बि जेके आहिनि जेके झांगड़े थाणे में रहंदड़ आहिनि, वॾो मुंशी आहे SHO साहब आहे, उहे बि जेको आहे हिन थाणे खां हटी करे जेको आहे ॿाहिरि वीचारा कैंपूं क़ाइमु करे उते जेको आहे लिख पढ़ जो या कोई कंप्लेन अचे थी, उन्हनि जी कंप्लेन जेको आहे हिननि वणनि जे ज़रिए जेको आहे हेठां जेको आहे उन्हनि जी कंप्लेन ॿुधी पई वञे। पर हे जेको आहे अगरि जे ख़ुदा न ख़ास्ता अगरि के कैदी हुजे या रूपो कोई माण्हू हुजे या आम जेके अवामी मसइला आहिनि उन्हनि में कोई माण्हू हिते इलाइक़े में हुजे, अगरि उहो झांगड़ो थाणो ज़ाहिर जेकॾहिं किरी पए हेठि त ज़ाहिर आहे उहो त ज़ाहिर आहे हिन थाणे जो SHO खे ठहिराए वेंदो। छाकाणि त सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ हुकूमत निगरान हुकूमत खे घुरिजे त अहिड़नि जेके ज़बून थाणनि मरोमती कमु कराए उन्हनि थाणे खे स्टाफ ॾिनो वञे ऐं उन्हनि जी नफ़री कचनि थाणनि जे इलाइक़नि जी जेको आहे नफ़री वधाई वञे। ऐं अहिड़ा जेके थाणा जेके ज़बून आहिनि मुकमल तौर ते जेको तबाह थी चुका आहिनि, उन्हनि जी जेका मुकमल तौर ते फौरी जेको आहे नोटिस वठे, उन खां थाणनि जी जेको आहे मरोमती कमु कराए उन थाणे खे जेको आहे बिल्डिंग नई ॾियारे, ताकि हुते बि जेको आहे सही तरीक़े सां वॾो मुंशी हुजे, DSP हुजे, तोड़े जेको आहे SHO हुजे, हिते जेके वेही सघनि। 10 सालनि दौरान भी इन जी मरम्मत जो कम वर्क्स खाते पारां मरम्मती कम न करायो वियो आहे। मरम्मत थे आहे, कुछ न कुछ रहण जे जेको क़ाबिल रहिया। तो हुकूमत तोड़े वफ़ाक़ तोड़े निगरान हींअर वेठा आहिनि, उन्हनि जो जेको जल्द में जल्द नोटिस वठी इन थाणो जो जेको मुकमल बिल्डिंग ज़बून आहे उन जो कमु कराए ॾिनो वञे, ताकि उहे पुलिस नफ़री जेको आहे न पंहिंजे सही तरीक़े सां पंहिंजा फ़र्ज़ सर अंजाम ॾियनि। जी।